अलण फ़क़ीर जंहिं आमिरीअ जे शहर में धमाली फ़क़ीर जे घर में जनमु वरितो ऐं हू शुरूअ में त हिकिड़ियूं रेलुनि में चढ़ी ऐं पंहिंजो रोज़गारु कंदो हुयो, मज़ाक़ कंदो हुयो ऐं इहो कमु कंदो हो, पर पोइ आहिस्ते आहिस्ते हुन अजरक जो मथे ते तुरो ॿधी ऐं तंबूरे जे तारुनि सां पंहिंजे नींहं जो नातो जोड़े लतीफ़ सरकार जी वाईअ खे, बाबा बुले शाह जे शाइरीअ खे ऐं सचल जे घड़ोलियुनि खे, उन्हनि सभिनी खे खणी सॼी दुनिया में फैलायो ऐं सिंध जी लतीफ़ साईं जी वाईअ खे मशहूरु करायो। अॼु हुन जी 20वीं वरसी आहे, जंहिंखे आउं तमामु ॾुख जी ॻाल्हि सां चवां थो त सिंध सकाफ़त खाते बि विसारे छॾियो आहे, पर जंहिं सिंध यूनिवर्सिटीअ में हू मुलाज़िम हुयो उन जे बि इंतिज़ामिया हुनखे विसारे छॾियो आहे। अलण फ़क़ीर उहो माण्हू हुयो जंहिं सिंध जी सकाफ़त खे, जंहिं सिंध खे ॻायो, जंहिं लतीफ़ खे ॻायो ऐं उहो अजरक जो पटको ॿधी सिंध जी सकाफ़त खे सॼी दुनिया में रोशनास करायो ऐं सिंध जो पैगाम, अमन जो पैगाम सॼी दुनिया ताईं पहुचायो। तंहिंजे करे असांखे फ़ख़्रु आहे त अलण फ़क़ीर सिंध जो हुयो, असां मां हुयो, असांजे सिंध जी हुन नुमाइंदगी कई। पर अफ़सोस सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे त हिन मौक़े ते सकाफ़त खातो असांखे नज़र नथो अचे, या ख़ुदि जंहिं यूनिवर्सिटी में जितां खां अलण फ़क़ीर जेको उभरियो ऐं अॻिते आयो सिंधलाजी खां वठी, पर उन यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि तां यादि कयो, पर इहो जेको आहे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे बि हिन मौक़े ते ज़रूरु कुझु को वॾो प्रोग्राम करणु खपे हा। अलण फ़क़ीर साईं हूअं त फ़नकार सिंध में घणा ई आहिनि, पर जंहिं अंदाज़ सां हुन अल्लाह जे नाले जी सदा बुलंद कई, धरतीअ ते ॿिए कंहिं बि फ़नकार इन अंदाज़ सां अल्लाह जो नालो इन ख़ूबसूरत अंदाज़ सां न वरितो आहे। हुन जे इन अल्लाह वारी सदा खे ई जेकॾहिं असां ॾिसूं था त उहा ई एॾी ख़ूबसूरत ऐं मिठड़ी आहे जो ॿुधण सां माण्हू जो हियाउ ठरी थो पए। अलण फ़क़ीर जूं ख़िदमतूं उन्हनि खे मञता ॾियूं था, उनखे सलाम पेश कयूं था ऐं गॾोगॾु सिंध यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया ऐं सिंध सरकार जे सकाफ़त खाते ते ॾुख जो इज़हार थो कजे त हुननि अहिड़े मौक़े ते उन अज़ीम हस्तीअ खे बिल्कुलु ईअं विसारे छॾियो आहे जो ॿियो त ठहियो, पर हिकिड़ी चादर चाढ़ण लाइ बि हुनजो को नुमाइंदो हिन महिल ताईं न पहुतो आहे। असां सिंध यूनिवर्सिटीअ जे सेवा जे सरवाणनि खे ऐं दोस्तनि खे सलाम पेश कयूं था जिन वरी बि वफ़ा करे उते हाज़िरी ॾिनी आहे ऐं अलण साईं जे क़बर ते अॼु चादर चाढ़े हुन जी यादगिरी खे ताज़ा कयो आहे। वरसी आहे ऐं उन जे हवाले सां शाह साहिब जे शेर वांगुरु त जेसी हुई जेरी विरच न वेठी, जेसी ताणी बाबा साईं जहिड़ा हुया तेसी ताणी सिंध खे ॻाईंदा रहिया ऐं शाह अब्दुल लतीफ़ भटाई खे ॻाईंदा रहिया ऐं सिंध खे रिप्रेज़ेंट कंदा रहिया ऐं पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कंदा रहिया। अॼु उन जी 20वीं वरसी ते अफ़सोस सां चवणो थो पए त ॿिया त ठहियो, चलो सिंध यूनिवर्सिटी ते जो त हू मुलाज़िम हुयो ऐं उनजी त उहा ज़िम्मेदारी त आहे पंहिंजी जॻह ते, पर वधि में वधि जेका ज़िम्मेदारी ठहे थी कल्चर डिपार्टमेंट जी ठहे ऐं सकाफ़त खाते जी ठहे, जंहिंजी बाबा जंहिंखे माना रिप्रेज़ेंट कयो सॼी उनखे सिंध में पाकिस्तान में, अॼु उहे किथे आहिनि। असां चवंदा आहिनि त पोयरनि जी का उनजी वार कयो या उनजे पुटनि जी, असां नथा चऊं त असांखे का शइ ॾियो। इवन असां पाण तव्हांजी मदद करण लाइ तयारु आहियूं, जिते तव्हां अचो या हुनजी को ताज़ियती मेड़ा को कोठायो या का अहिड़ी का तकरीब कराए या हुनखे एप्रिसिएशन ॾियो त बाबा हू सिंध जो हिकु वॾो अज़ीम गायक हो। मां त हुनखे मौसीक़ार या गायक त न चवंदुसि, छो जो गायक ऐं उहे ठाहिया वेंदा आहिनि, पर हीअ जेके हूंदा आहिनि गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि। अलण फ़क़ीर बाबा साईं जहिड़ा जेके फ़नकार हूंदा आहिनि, इहे फ़नकार हूंदा आहिनि, इहे हिकिड़े कुदरती दात जा हिकिड़ा ठाहियल हूंदा आहिनि जेके पंहिंजे अंदर में हिकु शइ हिकु शख़्सियत रखंदा आहिनि। शाह साहिब जे शेर में उहो आहे त पंहिंजो सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो, उनजो अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान कोणे कनि सलाम अची विया अगरि हुनजे कोणे कनि। अॼु बि ॾिसो, अॼु आम माण्हुनि जी आम सिंधीअ जे जेको सिंध सां प्यारु करे थो उनजी दिलनि में अॼु बि बाबा साईं धड़के थो, अॼु बि नथो धड़के त बसि कल्चर डिपार्टमेंट जी नथो धड़के, जिन जी ज़िम्मेदारी आहे, जेके वॾनि वॾनि कुर्सियुनि ते वेठा आहिनि पर उन्हनि जो उन्हनि जे मथे ते जूम नथी सुरे त जेके एॾे वॾे अज़ीम फ़नकार जी या जंहिं हिकिड़े सिंध जे पुट जी अॼु उनजी वरसी आहे, पर अॼु उनजे तरफ़ां न को नुमाइंदो आयो आहे, न ई को बयानु ॾिनो वियो आहे, वॾी ॻाल्हि त को बयानु बि न ॾिनो वियो आहे। अफ़सोस सां चवणो थो पए। कुपत की न करियो, थोरे घणे ॾींहं माण्हू वञनि मरियो, तेसीं कुर्ब करियो जेसीं जहिड़ा जहान में। चाचा अलण फ़क़ीर जी वरसी अॼु 20वीं वरसी आहे, वक़्तु गुज़री हलियो ख़बर ई कान पई। पहिरीं वरसी बि सैद साईं नियाज़ शेख साहिबु असां गॾिजी मल्हाईसूं हिते, उन खां पोइ जेको आहे दोस्त मोहम्मद अली गांगरो अदा जेको आहे अलण फ़क़ीर जो फर्ज़ंद, ऐं असां जेको आहे कंटिन्यू इहो वरसी जे मौक़े ते असां जेको आहे को न को प्रोग्राम नंढो वॾो कराईंदा आहियूं। उन जे अलावा 4 तारीख़ ते असां अची चादर बि चाढ़ींदा आहियूं। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी थिए त हिन दफ़े असांजा साईं कोस्तानी साहिबु असां सां गॾु आहिनि, जेके
असांजे जामशोरे जी हिकिड़ी ज़रूरत आहिनि ऐं असांखे ख़ुशी आहे त असां दोस्त ॿिया काफ़ी आहिनि साईं ब्रह्मणी साहिबु ऐं ॿिया दोस्त जेके आया आहिनि अॼु कई ऐं थोराईतो आहियां तव्हां सभिनी जो ऐं सकाफ़त खाते जेको आहे अलण फ़क़ीर खे विसारे छॾियो आहे उन्हनि खे अर्ज़ु कजे थो त महिरबानी करे अलण फ़क़ीर जी वॾे पैमाने ते वरसी कराई वञे त जिन जेका मायूसी आहे उहा ख़तमु थी वञे। महिरबानी।